वेलकम टू Z2A अकेडमी। असां तव्हांखे Z2A अकेडमी में अचण ते भलीकार चऊं था। असां नंबर सीरीज़ के हवाले से बेसिक टॉपिक आंदी है, रिलेटेड है नंबर सीरीज़ सां। नंबर सीरीज़ के हवाले से पहिरियों भी मां हिकु ॿ लेक्चर तव्हांजे लाइ अपलोड कर चुको आहियां, पर हाणे उनखे थोरो अञा क्लोज़ वेंदासीं। नंबर सीरीज़ में पहिरियों जेके नंबर्स आहिनि, नेचुरल नंबर्स आहिनि, हिननि खे सिंधीअ में कुदरती अदद चइबो आहे ऐं अंग्रेज़ीअ में हिननि खे काउंटिंग नंबर्स भी चइबो आहे, छो त हीअ ॻणण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। हीअ हिकु आहे, वरी ॿ, हीअ टे, हीअ चारि, हीअ पंज, इहा सीरीज़ हलंदी, जिते हिते माना हर हिकु नंबर्स जे विच में जेको डिफरेंस हूंदो आहे उहो घणनि जो हूंदो आहे, हिकु नंबर्स जो डिफरेंस हूंदो आहे। ॿियो नंबर्स जेके तक असां सां रिलेटेड आहिनि, हीअ बि नेचुरल नंबर्स आहिनि, सिर्फ़ु हिननि में ज़ीरो इंक्लूड कंदासीं त होल नंबर्स थी वेंदा। नेचुरल नंबर्स ऐं होल नंबर्स में कोई डिफरेंस कोन्हे, सिर्फ़ु ज़ीरो जो डिफरेंस आहे। ज़ीरो खां स्टार्ट थींदा आहिनि, ही 1 खां, ऐं हिननि जे विच में जेको फ़र्क़ु हूंदो आहे उहो साॻियो ई 1 जो हूंदो आहे। बाक़ी ही जॾहिं नंबर्स हुया त पोइ हिन जी कहिड़ी ज़रूरत पई। ही जेके सेट ऑफ नेचुरल नंबर्स आहे, इहो सिर्फ़ु जो सिर्फ़ु ॻणण लाइ इस्तेमालु थींदो आहे, ऐं हीउ जेको सेट ऑफ होल नंबर्स आहे, इहो मुफ़ासिले लाइ, उहो मुफ़ासिलो असांखे मापणो हुजे उन लाइ ही इस्तेमालु थींदा आहिनि। ॿियो आहे ऑड नंबर्स, 21 अदद, ही 1 खां शुरू थींदा आहिनि, 1 3 5 7, अहिड़ी सीरीज़ पे हलंदी। हिननि जे विच में डिफरेंस 2 जो हूंदो आहे। तव्हांखे को चवे त पहिरियों अदद x आहे त ॿियो अदद 21 कहिड़ो थींदो, तव्हां चवंदो x + 2, या इन खां जेकॾहिं अञा हिन खां पहिरियों पुछंदो त पोइ वरी x मां 2 कट कंदासीं, ठीकु आहे। ऐं ही 21 अदद उन्हनि खे चवंदा आहियूं जेके ॿिनि सां वंडिजी न सघनि। 1 ॾिसंदो 3 या 5, को बि नंबर सही ॿिनि सां वंडिजी न सघंदो आहे। पोइ सेट ऑफ इवन नंबर्स आहे, ॿधी अददनि जो सेट, उहे नंबर्स जेके ॿिनि सां पूरा पूरा वंडिजी सघनि त उन्हनि खे ॿधी अदद चइबो आहे। अंग्रेज़ीअ में हिननि खे चइबो आहे सेट ऑफ इवन नंबर्स या इवन नंबर्स, असां हिन खे चवंदा आहियूं ॿधी अदद। हिन में भी डिफरेंस 2 जो हूंदो आहे, ही 2 वरी 4 वरी 6, अहिड़ी सीरीज़ हले पई। पोइ आहे कंपोज़िट नंबर्स। कंपोज़िट नंबर्स उहे जिन खे हिकु ऐं पंहिंजो पाण खां सवाइ ॿियो अदद बि वंडे, जीअं मसलन 4 आहे, चए खे छो त ॿियो अदद 2 बि वंडे थो, हिकु ऐं पंहिंजो पाण खां सवाइ ॿियो अदद बि वंडे, हिन खे 2 वंडे थो। 6 खे 3 बि वंडे थो, 2 बि, जेके बि इहा सीरीज़ हलंदी इन्हनि खे चइबो आहे सेट ऑफ कंपोज़िट नंबर्स, या सिंपल में असां हिन खे कंपोज़िट नंबर चवंदा आहियूं। पोइ प्राइम नंबर्स आहे, हीअ मुफ़रद अदद आहिनि, हीअ अहिड़ा निभागा अदद आहिनि जंहिंखे हिकु ऐं पंहिंजो पाण खां सवाइ ॿियो कोई अदद न वंडींदो आहे, जीअं मसलन 2, ऐं हीअ अक्सर करे हीअ MCQ थींदो आहे 2, त हीअ आहे त ॿधी अदद, पर हीअ प्राइम नंबर्स में शामिल आहे। बाक़ी जेके बि ॿिया मथां जेके ॿधी अदद आहिनि, इहे सभु जो सभु कंपोज़िट नंबर्स में आहिनि। बाक़ी प्राइम नंबर्स में कुझु तक़रीबन 21 अदद बि आहिनि, पर कुझु वरी हेॾे कंपोज़िट नंबर्स में बि 21 अदद आहिनि। मसलन कीअं 15 आहे, 9 आहे, छो त 9 खे बि 3 वंडींदो आहे, 15 खे 5 बि वंडे थो, 3 बि वंडे थो। इहे आहिनि 21 अदद, पर जेको शुमार कयो वियो आहे इन खे छा में शुमार कयो आहे, कंपोज़िट नंबर्स में, छाजे करे त इन खे ॿियो अदद बि वंडे थो। बाक़ी प्राइम नंबर्स में सभु 21 आहिनि, कुझु 21 आहिनि, बाक़ी ॿधी अदद हिकिड़ो ई आहे, सिर्फ़ु जेको हीअ 2 आहे, इहो निभागो अदद हेॾे शामिल आहे। परफेक्ट स्क्वायर्स। परफेक्ट स्क्वायर पहिरियों सम्झंदासीं। स्क्वायर छा खे चइबो आहे, जॾहिं को नंबर सां असां पंहिंजे पाण सां मल्टीप्लाई कयूं, कीअं 3 दरमियान 3, 3 त्रिकी 9, माना 9 जेको आहे परफेक्ट छा आहे, स्क्वायर आहे, छा जो, 3 जो। स्क्वायर छा खे चवंदा आहियूं, जॾहिं हिकु नंबर पंहिंजो पाण सां छा हुजे, ज़र्ब थियल हुजे, उनखे चवंदा आहियूं स्क्वायर। कॾहिं कॾहिं असांखे चवंदा आहिनि 2 जो स्क्वायर लहो, पोइ 2 खे ईअं स्क्वायर ॾेई 2 दरमियान 2, 2 जो स्क्वायर 4 थींदो। पोइ आहे परफेक्ट, पर हिननि ॿी शइ त हिननि में जेके विच ते मसलन 3 आहे, हिकिड़ो अदद 3 आहे, अहिड़ो को बि अदद कोन्हे जंहिंखे पंहिंजो पाण सां ज़र्ब कयूं त जवाबु 3 अचे। हिननि जे जेके विचा नंबर ख़ाली आहिनि उहे परफेक्ट स्क्वायर न आहिनि। उन खां पोइ आहे परफेक्ट क्यूब। परफेक्ट क्यूब उनखे चइबो आहे जॾहिं को नंबर साॻियो नंबर पंहिंजो पाण सां 3 दफ़ा ज़र्ब कयो वञे। मसलन कीअं 2 दरमियान 2 दरमियान 2, ॿ काई 4, ॿ चौंक 8,
हाणे 8 छा जो आहे परफेक्ट क्यूब ॿिनि जो। हिकु वरी पंहिंजो पाण जो आहे, छो त हीउ हिकु अहिड़ो निभागो अदद आहे जंहिंखे जेतिरा दफ़ा बि असां ज़रब कंदासीं हिकु ई जवाबु ईंदो आहे। 27 टिनि जो आहे, छो त टिनि खे असां 3 दफ़ा ज़रब कयूं, टिकी 9 टे 9 27। ऐं असां वटि जेके सीरीज़ आहिनि बेसिक ऑपरेशन जे हवाले सां जेका पहिरियां बुनियादी अमल आहिनि उहे बेसिक ऑपरेशन्स उहे 4 आहिनि। हिकिड़ो एडिशन जोड़ जो अमल आहे, ॿियो सबट्रैक्शन कट जो अमल आहे, मल्टीप्लिकेशन आहे, डिवीजन आहे। हीअ सीरीज़ ॾिसो कुझु हिन तरीक़े सां हीअ सीरीज़ हले पई, पहिरियों 10 वरी 15 वरी 20 वरी 25। हर नंबर्स जे विच में डिफरेंस जेको आहे 5 जो आहे, त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त 25 खां पोइ 5 जेकॾहिं जोड़ कंदासीं त 30 अचणु खपे। हीअ बेसिक सीरीज़ आहे। उन खां पोइ हिन सीरीज़ खे थोरो सम्झंदासीं। हीअ ॾिसो 6 वरी 5 7 वरी 10 वरी 8 वरी 15। हाणे हिते 2 सीरीज़ आहिनि, हिकिड़ी हीअ 6 खां पोइ 7 आयो, 7 खां पोइ 8 आयो, 8 खां पोइ 9 आयो। ॿी सीरीज़ हीअ आहे 5 खां पोइ 10, 10 खां पोइ 15। हिननि जे विच में मथियनि से डिफरेंस जेको आहे 1 जो आहे, हेठियनि में 5 जो आहे। हाणे ॾिसो हीअ आयो त वरी हाणे हिन जो वारो आहे, त हिन में 5 जोड़ करणा पवंदा, त हिते घणो अचणु खपे। जेकॾहिं हिते MCQ अची वञे त हिते 20 अचणु खपे। उन खां पोइ हिन सीरीज़ खे सम्झंदासीं। ॾिसो पहिरियों 1 आहे, वरी 3 आहे, वरी 6 11 अहिड़ा आहिनि। हिन जे विच में डिफरेंस घणो आहे 2 जो, हिते 3 जो, हिते 5 जो, हिते 7 जो। ठीकु आहे। हाणे हिते छा अचणु खपे? ॾिसो कुझु दोस्त चवंदा हूंदा ही 21 अदद आहिनि, 21 न आहिनि, ही कंपोज़ाइट हार्ड नंबर्स आहिनि, 21 नंबर्स न आहिनि, सॉरी। ही जेके नंबर्स आहिनि पहिरियों 2 वरी 3 आहे, वरी 5 वरी 7, अहिड़ो सेट तव्हांखे मां मथे सम्झायमि। प्राइम नंबर्स आहिनि, छो त प्राइम नंबर्स 2 खां शुरू थींदा आहिनि। 2 3 जेको मथे सम्झायमि, थोरो जेकॾहिं यादि किरियल आहे। हीअ ॾिसो प्राइम नंबर्स, ठीकु आहे। त प्राइम नंबर्स ॾिसो हिते असां पढ़ियोसीं त 5 खां पोइ 7, 7 खां पोइ हाणे छा ईंदो 11। हाणे हिन में बि घणो माना 11 जोड़ करणो पवंदो। जेकॾहिं 11 हिन में जोड़ कंदासीं अहिड़नि में त घणा ईंदा? ज़ाहिर सी ॻाल्हि आहे त हिते 11 जोड़ कंदासीं त असांजो जेको 9 नंबर थींदो उहो घणो थींदो? 29 थी वेंदो। उन खां पोइ हीउ ॾिसो 40, 27, 16, 9 आहे। हिन जे विच में डिफरेंस घणो आहे? ज़ाहिर सी ॻाल्हि आहे 13 जो डिफरेंस आहे। हिननि में 11 जो डिफरेंस आहे, ऐं हिननि ॿिन्ही में घणनि जो डिफरेंस आहे? हिननि ॿिन्ही में 11 जो डिफरेंस आहे, ऐं हिते वरी 7 जो डिफरेंस आहे। हाणे ॾिसो हीअ डिक्रीज़ थिया थियनि, हीअ बि प्राइम नंबर्स आहिनि। 7 खां पोइ जेको प्राइम नंबर आहे उहो कहिड़ो ईंदो आहे? 5 ईंदो आहे। ठीकु आहे। हिन में 5 कट कंदासीं त हिते छा अचणु खपे? 4 अचे। हाणे ॾिसो हीअ जेके बि हीअ सीरीज़ हुई हीअ इनक्रीज़िंग हुई, हीअ कहिड़ी सीरीज़ आहे? डिक्रीज़िंग आहे। हे वधनि पिया, हे वरी हीअं खुटनि था। हे बेसिक शयूं हुयूं जेके मां तव्हां सां शेयर कयूंसीं, ऐं 2 वीडियो पहिरियों बि सीरीज़ जे हवाले सां मां तव्हांखे सम्झाए चुको आहियां। बाक़ी इंशाअल्लाह अञा कॉन्सेप्ट क्लियर करण लाइ अञा घटि में घटि कोशिशि कयूं था त हिकिड़ो वीडियो हिन सां रिलेटेड तव्हां सां शेयर कंदासीं।